दोस्तों हाणे असां पंहिंजे गोट फार्म ते वञी रहिया आहियूं। ही बेनज़ीर सकंड खां बाईपास खां अचिबो त ही बेनज़ीर एक्सचेंज पुल आहे। हितां खां नवाब शाह वारो रस्तो वठिबो, 500 मीटर खनि मस्तु सफ़र कबो त हली रूमी गोट फार्म ते पहुचबो। मंदर मां ॾेखारे रहियो आहियां, बेनज़ीर एक्सचेंज पुल आहे नेशनल हाईवे वारी। सकंड खां जॾहिं बाईपास खां गुज़रिबो त बेनज़ीर एक्सचेंज पुल वटि अचिबो। उहा क्रॉस करे राउंड करे नवाब शाह तरफ़ जॾहिं हलिबो त इन ई रोड ते 500 खां 600 मीटर या अधु किलोमीटर वधि मां वधि हलिबो त असांखे रूमी गोट फार्म असांखे लॻी पवंदा। सुबुह साण हारी नारी पंहिंजनि वॾनि ते पहुता आहिनि, सभु को पंहिंजे कमे कारे वञी रहियो आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया त ॿहिराणी जी ज़िंदगी केॾी हसीन आहे। उहो माल चाढ़े रहियो आहे ऐं के माण्हू फ़सुलु पोखे रहिया आहिनि। दुकानदार में रहिया आहिनि। हसीन मंज़र ॾिसण में ईंदा। असां पंहिंजे रूमी गोट फार्म तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं गुलाम मुर्तज़ा रहंदो ई उते आहे। तंहिं करे सुबुह साण सवेरे उथी पहिरियों चारो जेको ॿकरियुनि खे आहे उहो मिलंदो आहे ऐं आउं हाणे पियो वञा होॾे। हाणे ही बोर्ड आहे, बोर्ड क्रॉस करे थोरो अॻियां वञिबो कुझु मुफ़ासिले ते। इहे असांजो साथी आहे, हुन सां गॾु आउं बाइक ते पियो वञा। असां वटि हिते केले जो फ़सुलु जाम थिए थो। अहिड़ी तरह हाणे ही कणिक पई काहिजे, कणिक जा फ़सुल ने काहिजनि पिया। हिन पासे ॿिया भाॼियुनि जा फ़सुल आहिनि उहे काहिजनि था। जीअं ही वण मां ॾिसी रहिया आहियो तीअं असां बि पंहिंजे रूमी गोट फार्म ते 150 वण मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, जंहिंमें टालियूं आहिनि, जंहिंमें निमू आहिनि, पिपुल आहे, बड़ जा वण आहिनि। इहे सभई असां हुते पोखिया आहिनि। ओ ही साम्हूं मां ॾिसो पिया न मंज़र त हिते असांजो रूमी गोट फार्म आहे। ही नवाब शाह बाईपास जेको रस्तो वञे थो ही उहो रस्तो आहे ऐं तक़रीबन अधु किलोमीटर सफ़र करे पोइ हितां लहिबो हेठि। ही नवाब शाह रोड आहे। हाणे असां हितां खां टर्न करे अंदरि लहंदासीं, हितां खां टर्न करे अंदरि लहंदासीं। ही कमाद जी पोखाई थी रही आहे। ही रस्तो पको कराईंदासीं ऐं ही मंज़ूरु कराए हिन जे लाइ असां दरख़्वास्त ॾेई छॾी आहे त जीअं हीउ जेको सिरनि वारो रस्तो आहे इन रस्ते बजाए असीं पको रस्तो हुजे त जीअं असांजी कम्यूनिकेशन हुजे। ही साम्हूं कमंद जी कटाई हली रही आहे, ट्रैक्टर बीठो आहे ऐं हीअ कणिक जो फ़सुलु पोखियो आहे। हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो कणिक जो फ़सुलु पोखियो आहे। परियां वरी हेॾां कमंद जे लाइ ज़मीन तयारु कई वई आहे। हिते कमंद पोखिबो, हिन पासे बि अव्हांखे कणिक मिलंदी। इहा अव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो दीवारूं, हीअ रूमी गोट फार्म आहे ऐं बिल्कुलु वेझो आहे। हीअ बाईपास आहे या गाॾी वञे पई। वरी जॾहिं असां हीअं फिरी ईंदासीं रोड खां तक़रीबन अधु किलोमीटर जेतिरो मुफ़ासिलो थींदो, थोरो घटि वधि एतिरो मुफ़ासिलो थींदो ऐं हीअ पंहिंजी ज़मीन आहे। उते थी बाबा परियां जो कमांड बीठो आहे उरिया ही पंहिंजी ज़मीन आहे। ही रूमी गोट फार्म जी ज़मीन आहे। ही बरसीन जो फ़सुलु बि पोखियो अथऊं। कीअं परियां जेको इहो सुकल तव्हां ॾिसो था इहो जंतर आहे, उनजी हींअर कटाई कराए इनखे ट्रैक्टर लॻाराए ऐं हिते
लूसण पोखियो लूसण जी पोखाई थींदी हीअ असांजो फार्म हाउस आहे हिन पासे हीअ ज़मीन सॼी पंहिंजी आहे जॾहिं रोड खां असां सिधो उतां खां रोड पंहिंजो लिंक रोड कढाईंदासीं त असांखे तक़रीबन 500 खां 600 मीटरनि जे मुफ़ासिले ते रूमी गोट फार्म मिलंदो हीअ कणिक जो फ़सुलु पोखियो आहे हीअ जेके घाटा वण मां ॾिसी रहिया आहियो इहे रूमी गोट फार्म जा वण आहिनि चओ तरह वण मिलंदा असां सकंड जे वार्ड 1 खां यानी पीर ज़ाकिरी खां निकिता आहियूं ऐं अचे पहुता आहियूं पंहिंजे रूमी गोट फार्म ते 2-4 मिंटनि जो बि सफ़र न आहे ऐं असां अचे उते पहुता आहियूं हिन पासे ही ॻोठ आहिनि ही घर आहिनि हेॾा ही असांजा साथी आहिनि जेके फ़सुल पोखींदा आहिनि मेघवाड़ ऐं कूली बिरादरी जा माण्हू जेके वेठा आहिनि उहे असांजा साथी आहिनि ऐं ही साम्हूं ॾिसी रहिया आहियो त ग़ुलाम मुर्तज़ा मुंहिंजो पुटु उहो सवेरे उथियो आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ट्रैक्टर वारे सां हुन सां असां पंहिंजो ट्रैक्टर वठंदासीं त उन्हनि सां राब्ता करे रहियो आहे त जीअं हू हिन जॻह ते लूसण पोखिबो हीअ जेका तव्हां ज़मीन ॾिसी रहिया आहियो हुनखे लूसण पोखिबो हीअ ट्यूबवेल आहे हीअ असांजो रूमी गोट फार्म आहे जेको बस बाबा जो किला दीदार कयां आयो ई कोन हिकु मिंट आऊं लहां पोइ तूं दीदार कर अंदरि हीअ असांजो दोस्त हीअ सुहांजड़े जो वणु आहे हीअ असांजो मेन गेट आहे रूमी गोट फार्म जो हीअ असांजी ऑफिस आहे हीअ ॾिसिजे पियो दोस्तो अव्हांखे आऊं ॾेखारियां त ही खजी जा वण असां पोखिया आहिनि तक़रीबन खजी जा वण असां वटि 102 वण आहिनि खजी जा अहिड़ी तरह ही टाली जो वण मां ॾिसी रहिया आहियो ही टाली जा वण आहिनि ही परियां खजी आहे ही परियां जेका हीअ ज़मीन आहे इन में लूसण पोखिबो ही बड़ जो वणु आहे ही बड़ आहे ऐं हेॾा हिन पासे ही बबूर जा वण आहिनि परियां हीअ ट्यूबवेल लॻल आहे ऐं सुहांजड़े जा ही वॾा वण बीठा आहिनि हिन पासे असां वरी कतार यकी वणनि जी पोखे छॾी आहे साम्हूं जेको अव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हीअ असां सुहांजड़ो पोखियो आहे सुहांजड़े जा ही खिरिया आहिनि ऐं ॾाढो ज़बरदस्त सुहांजड़ो ॼाओ आहे ही वण जेके अव्हां ॾिसो था नंढा नंढा ही सुहांजड़े जा वण आहिनि सुहांजड़ो ॿकरियुनि जे चारे जे लाइ निहायती शानदार आहे ही ॿेर जो वणु आहे वरी हितां बड़ जो वणु आहे हेॾा ही निमुनि जा वण आहिनि ही अव्हां ॾिसो पिया हेॾा ही सुहांजड़े जा घाटा वण आहिनि ही सभु पंहिंजी ज़मीन आहे जंहिं ते पाण ई फार्म ठाहियो आहे ही निमुनि जा वण आहिनि तमामु वॾो एरिया आहे जंहिंमें इहो सॼो कुझु कयो अथऊं हाणे हीउ जेको तर जो गाहु आयो असीं कटाए हिनखे ट्रैक्टर हणाए हिन में वरी असां लूसण पोखींदासीं हिन तरफ़ ही खजनि जा वण आहिनि जेके हलिया विया हेठि ताईं ओ परियां जेको कमनि तव्हां ॾिसो था त पंहिंजी ज़मीन उते दंग थी करे हीअ बरसीन पोखी अथऊं जेका तमामु शानदार थी आहे ॾाढी सुठी ॼाई आहे हीअ असांजे ॿकरियुनि जे चारे जे लाइ बोह मौजूदु आहे ऐं हिन पासे ही खजनि जा वण पिया अथऊं अॻिते हली असां खजियूं बि सप्लाए कंदासीं हीअ वणनि जी सॼी कतार आहे त जीअं असांजे ॿकरियुनि जे लाइ इन्वायरमेंट जेका आहे उहा ॾाढी ज़बरदस्त रहे हीअ असांजा साथी आहिनि जेके हिन वक़्तु टारी बबूर जी टारी हीअ मुद सियारो आहे तंहिं करे ॿकरियुनि जे लाइ बबूर जी टारी इंतिहाई अहम थी हुजे उनखां पोइ वरी हुनजे चारे में जेको मंझंदि वारो चारो हूंदो उन चारे में असांजो मकई जुअर ॿाझिरी ऐं सुहांजड़े जा जेको सुहांजड़ो तव्हां ॾिसो पिया इन जा पन ऐं उहे असांजे हुन में शामिलु हूंदा ॿकरियुनि जे चारे में शामिलु हूंदा हीअ असां वटि तमामु घणो बबूर आहे बबूर ज़रूरु पोखियो जेको बि करे थो गोट फार्मिंग करे थो
त उनखे घुरिजे त उहो ॿॿुर लाज़मी पोखे, छाकाणि त इन जा पलड़ा ऐं इन जूं टारियूं ॿकरियुनि जी खुराक जे लाइ निहायत अहम थियूं हुजनि। हिन में असां लूसण पोखींदासीं। हीउ सुहांजणे जो वणु बीठो आहे। ऐं नाज़रीन जेको हीउ पीस अवां ॾिसो पिया, हीउ अमलतास जा वण आहिनि जेके असां हितां खां हणी छॾिया आहिनि। हाणे हिन पीस में असां मुख़्तलिफ़ भाॼियूं पोखींदासीं। मिसाल तौरु उन में थूम हूंदी, धाणा हूंदा, फूदनो हूंदो ऐं गजरूं हूंदियूं, मूरियूं हूंदियूं। पोइ उहे असां पंहिंजे ज़ाती इस्तेमाल जे लाइ बि कंदासीं ऐं उन्हनि जूं जेके मथां निकिरंदो टारियूं निकिरंदियूं त उहे वरी असां ॿकरियुनि जे चारे जे लाइ इस्तेमालु कंदासीं। ज़हन में रखणु खपे त फूदनो जेको आहे, धाणा ऐं थूम ॿकरियुनि जे हाज़मे जे लाइ इंतिहाई अहम ऐं ज़रूरी आहिनि। असां कुकड़ियूं बि रखियूं आहिनि। अॻिते हली असां ज़बरदस्त नमूने सां कुकड़ियुनि जो हीउ जेको शेड जे हेठां आहे, हीउ तव्हां ॾिसो था नंढड़ी दीवार, मथे शेड आहे। हिन नंढड़ी दीवार में असां कुकड़ियूं रखंदासीं। हीअ असांजो वर्कशॉप आहे। हीउ तव्हांखे आउं स्ट्रक्चर ॾेखारे रहियो आहियां त ठाहिबो कीअं। ख़ुदि अंदरि बि हीउ वण हया अथऊं। हीउ पिपल जो वणु आहे। जॾहिं हीउ वॾो थी जवान थींदो, ॿकरियूं हेठि लहंदियूं त उनखे छांव मिलंदी। परियां बि असांजो वणु आहे। अहिड़ी तरह अंदरे पासे खां बि असां काफ़ी वण पोखिया आहिनि त जीअं हितां जो माहौल ज़बरदस्त रहे। हीअ टारी आहे जेका हींअर ॿकरियूं खाईंदियूं ऐं हिन वक़्तु ॿकरियूं मथे आहिनि। हीउ तव्हां ॾिसो पिया CCTV कैमरा। असांजे हिते CCTV कैमराऊं बि लॻल आहिनि त जीअं सिक्योरिटी जो बंदोबस्तु हुजे। हीअ मोटर पाइप आहे। तव्हांखे अॼु हीअ असां तारुफ़ी तौरु हीअ ॾेखारी आहे वीडियो त जीअं तव्हांखे इहो सम्झ में अचे त कीअं काइबो आहे। हीअ बि पिपल जो वणु आहे जेको असांजे वर्कशॉप खे छांव ॾींदो। ऐं हीअ ॿिया मुख़्तलिफ़ वण आहिनि ऐं काफ़ी वॾी एरिया आहे। हीअ वरी वाड़ी आहे। जॾहिं शेड तां ॿकरियूं लहंदियूं त अची हिते चरंदियूं। हितां खां अव्हां खां मोकिलियां थो। हीअ तव्हांखे ज़मीन बि घुमाई अथमि। हीअ सॼो असां एतिरो परे आहियूं पंहिंजे घर खां जो 12 मिंटनि में हेॾी सारी वीडियो बि ठही वई आहे ऐं तव्हांखे तारुफ़ थी वियो आहे। असीं हिते पहुची बि विया आहियूं। मूंखे उमेदु आहे त सिंध जा माण्हू जेके चाहिनि था त असीं पंहिंजे पेरनि ते बीहूं, असांखे काई मुहताजी न हुजे ऐं हर तरह सां असां मुआशी तौर ते सघ हासिलु कयूं त उन्हनि खे हिन क़िस्म जे कारोबार जी इब्तिदा करणी पवंदी। हीउ ग़ुलाम मुर्तज़ा आहे जेको हमराहन खे हिदायतूं पियो ॾिए त हीअं करिणो आहे ऐं फलाणो कमु करिणो आहे। हिन जी नज़रदारी, पंहिंजो पाण जेका नज़रदारी आहे उहा ॾाढी अहम थी हुजे। उहा कबी त यकीनन सुठो नाणो कमाइबो। हिकु ई वक़्तु खोड़ सारा कारोबार करे सघजनि था। ऐं मुंहिंजा दोस्तो आउं तव्हां खां मोकिलायां थो इन गुज़ारिश साण त तव्हां रूमी गोट फार्म सकरण जे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं घणे खां घणनि माण्हुनि ताईं वीडियोज़ ही वञनि ऐं उहे सिखनि त कमु कीअं करिणो आहे ऐं सॼो सिस्टम कीअं हलाइणो आहे, मशीनूं कीअं इस्तेमालु करणियूं आहिनि ऐं उन जे लाइ असांखे वर्कशॉप कीअं ठाहिणो आहे। इहे सभई शयूं असांजा माण्हू सिखी सघनि। तव्हां सब्सक्राइब कयो, सुवाल कयो कमेंट करे, हिन खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कुझु पुछिणो हुजे त उहो तव्हां पुछी सघो था। बेनज़ीर एक्सचेंज पुल खां नवाबशाह तरफ़ तक़रीबन 500 मीटर हलिबो त पाण उत्तर तरफ़ लहिबो ऐं अचे रूमी गोट फार्म ते पहुचबो। सदाईं गॾु दोस्तो।